नौशरो फिरोजपुर मां सां ख़बर शेयर कयूं पिया। फरहान अली खान लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ डायलिसिस सेंटर नौशरो फिरोज जा समूरा इंतज़ामी मामला सिविल अस्पताल नौशरो फिरोज जे हवाले थियण खां पोइ सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो डायलिसिस सेंटर जो तफ़सीली दौरो कयो ऐं स्टाफ तोड़े मरीज़नि खां सेंटर में मिलंदड़ सहूलियतुनि बाबति पुछाणो कयो, जंहिं मरीज़नि जो चवणु हो त असांजी डायलिसिस त बहितर नमूने थी रही आहे, पर गर्मीअ जी शिदत जे करे अञा वधीक एसी लॻाइण घुरिजनि। मरीज़नि सां गॾु ईंदड़ अटेंडनि लाइ वेहण जी जाइ न आहे, पाणीअ जी मुनासिब इंतज़ाम न आहे, जंहिं ते सिविल सर्जन फौरी तौर अहकामात जारी कंदे अटेंडनि लाइ बेंचूं लॻाए वेहण जो इंतज़ाम कयो, जॾहिं त पाणीअ लाइ फौरी तौर 2 वाटर कूलर रखाए छॾिया। उन मौक़े ते सिविल सर्जन चयो त सेंटर जा मुकमल इंतज़ाम मिलण खां पोइ 1 महीने अंदरि हिन सेंटर खे मिसाली सेंटर बणाईंदासीं। हिन वक़्तु 11 मशीनियूं कमु करे रहियूं आहिनि, जल्द उन्हनि में इज़ाफ़ो करे हिन सेंटर खे मरीज़नि लाइ फ़ाइदेमंद बणाईंदासीं। उन मौक़े ते AMS डॉक्टर अब्दुल खालिक अब्बासी ऐं डॉक्टर बदरुद्दीन अबड़ो पैरामेडिकल अॻुवान एजाज़ ममनाई ऐं हफ़ीज़ुल्लाह राजपर पिणु मौजूदु आहे।